हैदराबाद के नए चूंडियल मेयर काशिफ शोरो तारीखी शहर हैदराबाद के आलमी मयार जो 50 साल मास्टर प्लान ॾियारण रानी बाग ऐं न्याज़ स्टेडियम के जदीद अंदाज से बणाइण ऐं MHC जी मिल्कियतुनि जा कब्ज़ा ख़त्म कराइण जो ऐलान करे चयो आहे त हैदराबाद सिंध जो ॿियो नंबर वॾो तारीख़ी शहर आहे। अवाम वोट जी ताक़त सां पीपल्स पार्टी के नुमाइंदनि के कामयाब के नफ़रत जी सियासत जो ख़ात्मो करे छॾियो। अवाम के एतमाद ऐं उम्मीदनि ते पूरो लहण जी पूरी कोशिश कंदसि। हैदराबाद के आलमी मयार जो ईंदड़ 50 साल मास्टर प्लान ॾियण रानी बाग ऐं न्याज़ स्टेडियम खे भी जदीद अंदाज में बणाइण समेत अवाम जा मसला ॿुधण ऐं तुर्त हल करण मुंहिंजी पहिरीं तरजीह आहे। शहर के समूरनि स्टेक होल्डर्स के गॾु खणी हलंदसि, अहिड़ो इज़हार हुन काल मेयर हैदराबाद के उहिदे जो हलफ़ खणण बाद पहिरियों भेरो हैदराबाद प्रेस क्लब पहुची सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। HMC जूं अस्पतालूं ऐं स्कूल बहाल कराया वेंदा। डिप्टी मेयर हैदराबाद सगीर अहमद कुरैशी चयो त पार्टी क़यादत असांजे कुल्हनि ते हैदराबाद जी अवाम जी ख़िदमत करण जी वॾी ज़िम्मेवारी ॾिनी आहे। असां बिना के रंग नस्ल ॿोली ऐं मज़हबी फ़र्क़ जे अवाम जी ख़िदमत करण में यकीन रखूं था। उन मौक़े ते हैदराबाद प्रेस क्लब के सदर लाला रहमान समो ऐं जनरल सेक्रेटरी हमीदुर रहमान, मेयर हैदराबाद काशिफ शोरो ऐं डिप्टी मेयर हैदराबाद सगीर अहमद कुरैशी के प्रेस क्लब अचण ते भली कार चवंदे खेनि सिंध जी रिवायती सूखड़ी अजरकुन ऐं टोपियुनि जा तोहफ़ा पेश कया। उन खां अॻु डिवीज़नल कमिश्नर हैदराबाद बिलाल अहमद मेमण हैदराबाद क्लब में रिथ थियल हिक तकरीब में मेयर हैदराबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन काशिफ अली शोरो ऐं डिप्टी मेयर सगीर कुरैशी खां संदसि उहिदे जो हलफ़ वरितो। इन मौक़े ते सूबाई वज़ीर आबपाशी ॼाम ख़ान शोरो, डिप्टी कमिश्नर हैदराबाद फवाद गफ़ार सूमरो, SSP हैदराबाद साजिद अमीर सब्ज़ोई ऐं ॿियनि लाॻापियल खातनि जे अमलदारनि खां अलावा वापारी बिरादरी, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा मक़ामी अॻवान ऐं कारकुन मौजूद हुआ। नए अपडेट्स के लिए असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।